हुकूमत महंगाई जे मारियल अवाम मथां पेट्रोल पंप किराए छॾियो। पेट्रोल की कीमत ₹4.07 फी लीटर वाध। डीज़ल के अघ में भी ₹4.04 फी लीटर इजाफो। पेट्रोल ₹4.07 महंगो थियण बैदि ₹268.68 फी लीटर थी वियो। डीज़ल की नई कीमत ₹276.81 मुक़रर। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो नोटिफिकेशन जारी, अघ लागू थी विया। ट्रंप जो अमन मनसूबो इहो नाहे जंहिंमें असांजूं सभई तजवीज़ूं शामिल हुजनि। गॾियल बयान में अमरीकी सदर ट्रंप जी कोशिशुनि जी तारीफ़ कई ऐं पंहिंजी एजेंडा खे बि वरजायो वियो। इस्लामी मुल्कनि जे मनसूबे तहत फ़लस्तीन में हिकु अमन फोर्स मुक़ररु कई वेंदी। उमीद पाकिस्तान बि उन जो हिसो थियण बाबति फ़ैसिलो कंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जूं ख़ानगी टीवी सां ॻाल्हियूं। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसहाक़ डार चयो आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां इस्लामी मुल्कनि जी मुलाक़ात जो रुगो हिकु नुक़्तो हो त कंहिं तरीक़े सां गज़ा में फ़ौरी तौर ते जंग बंदी थिए, जंहिं बैदि गज़ा में नए सिर तामीर ऐं ओलह किनारे ते इसराइली कब्ज़े खे रोकियो वञे। असांखे अञा ताईं अमन मनसूबे जो लिखत में मुसवदो न मिलियो आहे। मुसवदो मिलण बैदि क़यादत सलाह मशूरा कंदी, जंहिंखां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो। हमास अॻवान महमूद मरदावी जूं अल जज़ीरा सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त इसराइल दोहा ते इन वक़्तु हमिलो कयो जॾहिं हमास क़यादत अमरीकी तजवीज़ ते सलाह मशूरे लाइ गॾु थी हुई। इसराइली वज़ीर आज़म की माफ़ी एहसान न पर असांजो बुनियादी हक़ हो। हमास ते वाज़े कयो त पहिरियों मक़सद जंग खे रोकणु आहे, जंहिं ते हमास ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे मनसूबे जो जाइज़ो वठण जो वाइदो कयो आहे। ट्रंप जो मनसूबो जंग के ख़ात्मे जो बुनियादी मक़सद हासिल करे थो। कतरी वज़ीर आज़म शेख मोहम्मद बिन रहमान अल सानी जूं अल जज़ीरा सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी अमन मनसूबे जे केतिरनि ई नुक़्तनि ते वज़ाहत ऐं ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। इसराइली फ़ौज जी वापसी ते वधीक बहस थियणु घुरिजे। उमीद त समूरियूं धुरियूं मनसूबे खे तामीरी अंदाज़ में ॾिसंदियूं। जंग बंदी के मनसूबे में हिकु वाज़े शिक तौर शामिल कयो वियो आहे। कतर अहिड़ो रस्तो करण जी कोशिश करे पियो जेको फ़लस्तीनियुनि जे हक़नि जी हिफ़ाज़त करे। गॾियल क़ौमनि ट्रंप जी गज़ा मनसूबे ते अमल करण जो मुतालबो करे छॾियो। एंटोनियो गुतेरेस पारां अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे गज़ा जंगबंदी मनसूबे जी आजियां अमल लाइ अरब ऐं मुस्लिम मुल्कनि जे अहम किरदार जी वाखाण। संदसि चवणु आहे त गज़ा में फ़ौरी तौर जंग बंदी, बिना रंडक जे इंसानी इमदाद जे पहुच ऐं समूरा मुग़वी मशरू तौर आज़ाद थियण घुरिजनि। उमीद त उहे क़दम बि रियासती हल लाइ साज़गार हालतूं पैदा कंदा। गॾियल क़ौमूं विच ओभर में अमन ऐं इस्तेहकाम आणण जी कोशिश में पंहिंजो किरदार अदा करण लाइ पुरअज़्म आहिनि। टंडो आदम में घर मां मां ऐं पुट जा तशद्दुद थे लाश हथ। नवाज़ टाउन में घर अंदरां औरत ऐं संदसि पुट जा लाश मिलिया। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कया। पुलिस जो चवणु आहे त लाश 2 ॾींहं पुराणा आहिनि। औरत जी सुञाणप रज़िया ऐं संदसि पुट जी ग़ुलाम रसूल गुजर तौर थी आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। भानशीदाबाद भरिसां छेड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो क़तल। ॻोठ मिठू लिगारी में लिगारी बिरादरी जी 2 धुरियुनि में छेड़ो थी पियो। फायरिंग में गोलियूं लॻण सबबि अली गौहर लिगारी मार थी वियो। मक़तूल जी अमर जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि बिना जवाज़ घर में दाख़िल थी पुट खे क़तल करे ज़ुल्म कयो आहे।
पुलिस मूजिब लिगारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। फिलिपाइन में छॾाही 9 शिदत जे ज़िलज़िले तबाही मचाए छॾी। हादसनि में 31 माण्हू फोत, इमारतूं पट पइजी वयूं। फिलिपाइन जी मरकज़ी सामुंडी वारे इलाइक़े में ज़िलज़िलो मक़ामी वक़्त मुताबिक़ राति 10 वॻे आयो, जंहिं जी ऊंचाई 10 किलोमीटर ऐं मरकज़ बोगो शहर खां 17 किलोमीटर उत्तर ओभर में हो। ज़िलज़िले सबबि केतिरियूं इमारतूं किरी पयूं, जंहिं सबबि 31 ॼणा फोत ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। सेबू में हंगामी हालत जो ऐलान। अॼु स्कूल ऐं सरकारी आफ़ीसूं बंदि रखियूं वेंदियूं। मौसमियात खाते पारां सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि बरसात की अॻकथी। मौसमियात खाते मूजिब हवा जो घट दबाव भारतीय गुजरात में मौजूद है। सिस्टम वधिक शिदत इख्तियार करे डिप्रेशन में तब्दील थी सके थो। सिस्टम अॼु ताईं उत्तर अरबी समुंड में दाख़िल थी सके थो। सिस्टम के अरबी समुंड में अचण बैदि सामूंडी चार थी सके थो। सिस्टम के रुख ओमान तरफ़ रहंदो। ठठो, बदीन, सिजावल, थरपारकर, मिठी ऐं उमरकोट में सिस्टम की असर हेठि सुभाणे भी बरसात जो इम्कान है।